अस्सलाम वालेकुम आबादगार दोस्तों, उम्मीद है तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदो। पाणी जी जेका शार्टेज या पाणी जा मसइला जेके हलनि पिया पूरी सिंध में, कल्ह हिकिड़ी रिपोर्ट मुंहिंजे साम्हूं आई हुई त गुड्डू बेराए ते 0% जेको आहे असांजी शार्टेज आहे, खोट आहे। उनखे अलावा सखर बेराए ते 26% ऐं कोटड़ी बेराए ते असांजा आहिनि 65% तक़रीबन शार्टेज आहे। ये असांजा 3 बेराज आहिनि, उन्हनि बेराजनि मां वरी असांजा जेको आहे मतिलबु कैनाल निकिरंदा आहिनि। मिसाल जीअं जेकॾहिं पाण सखर बेराज जी ॻाल्हि कयूं त उन मां रोहिड़ी कैनाल निकिरंदो आहे, नारा कैनाल निकिरंदो आहे। हीअ रोहिड़ी कैनाल आहे। हीअ मथां खां शुरू कयो थियो टंडो जाम किसाना मोरी ही आहे, रोहिड़ी कैनाल आहे। जेकॾहिं मां ग़लति हुजां त मूंखे जेको आहे तव्हां तसदीक़ कजो, छो जो हीअ किसाना टंडो जाम वारो एरिया आहे। पाणी जे करे जेके मसइला था थियनि, इहे मसइला छो आहिनि? पाणी जी खोट आया की मथां खां पाणी जी खोट आहे, कुदरती खोट आहे, या असां इंसाननि जे सबब जे करे खोट आहे। इहे सभु शयूं जेको आहे असां कुदरती बि चई सघूं था, मौसमियात जी तब्दीली बि चई सघूं था, असां इंसान बि इन में तमामु घणो इन्वॉल्व आहियूं। बहरहाल सिंध में जेकॾहिं पाणी जो मसइलो वधीक हूंदो त ॾिसो था त हर घर में पाणी जे करे भाउ सां थो विढ़े ऐं सौटु सां थो विढ़े। पाड़े जो कहिड़ी बिरादरी जो माण्हू हुजे, उहे हिक ॿिए सां मतिलबु इन पाणी जे लाइ डंडा कयूं बीठा आहिनि। लाज़िमी ॻाल्हि आहे, हर को पंहिंजे जेको फ़सुल ते ख़र्चु कंदो, पंहिंजे फ़सुल ते जेको महिनत कंदो, उन जी जेकॾहिं ॿनी खुटंदी, 1 मिंट 5 मिंट 10 मिंट पाणी जो इशू थींदो त पाणी घटि हूंदो त उन हिसाब सां मसइला इहे तमामु थींदा ऐं घर जा मसइला थींदा। छो जो चवंदा आहिनि त 3rd वर्ल्ड वार जेका आहे उहा इन पाणी जे ई करे लॻंदी, ऐं पाणी दुनिया इहा ख़तमु बि जेको आहे पाणी जे करे थींदी। असां कहिड़ो इन पाणी जो क़दुरु कयो आहे, असां इन नेमत जो कहिड़ो क़दुरु कयो आहे? तव्हां वञी ॾिसो, चोरी इन पाणी जी असां था कयूं, गटर लाइनूं इन में असां था कयूं, ऐं वाटर पॉल्यूशन में जेके शयूं अचनि थियूं, पाणी में असां प्लास्टिक जूं थैलियूं, गंद किचिरो, उनखां अलावा वण कटे छॾियासीं। पाणी जी नेमत जो क़दुरु त असां कयो कोन्हे को। हाणे मथां खां मिसाल सबबु हिकिड़ो इहो आहे त जेकॾहिं मिसाल बारिशूं घटि पवंदियूं मथे ऐं गर्मी पद मथे घटि हूंदो, जेकॾहिं तमामु घणी थधि हूंदी मथे त उहो मतिलबु जेके असांजा ग्लेशियर आहिनि उहे पघरजनि जा कोन, ठीकु आहे, उहे मेल्ट कोन थींदा, ठीकु आहे। त इन जे करे असां ॾे पाणी घटि ईंदो न, छाकाणि त मथां खां जीअं पाणी अचे थो, सिंधु दरिया, ईअं सम्झो त 3180 आहे या जेतिरो बि आहे उनजो किलोमीटर फ़ासिलो आहे, उहो तइ करे जॾहिं अचे थो त उहो असांजे समुंड में अची पए थो। माना मथां खां जेकॾहिं सिंधु दरिया में पाणी अचे थो त लाज़मी समुंड या पुछड़ियुनि खे पाणी मिलंदो कोन। माना हिकिड़ो त मथे बारिश कोन थी थिए, मथे गर्मी पद वधे कोन थो, थधि वधीक आहे। उनखां अलावा डैम आहे, डैमनि में जेकॾहिं पाणी जो ज़ख़ीरो कनि था, उनखां अलावा पाणी जी सही जेकॾहिं विर्छ कोन्हे का, या पाणी जी फ़सुलुनि में ज़्यादा मिक़दार में मतिलबु ज़रूरत आहे, गर्मी पद ज़्यादा आहे, इंसान, मौसमियात जी तब्दीली, इन्हनि सभिनी शयुनि खे गॾाए जेको असांजो सबबु थिए थो त असां वटि अॼु तव्हां ॾिसो था त कोटड़ी बेराए ते पाणी जी केतिरी शदीद खोट आहे। इन्हनि मसइलनि खे मुंहुं कीअं ॾींदासीं त जेसीं ताईं असां मिसाल इन्हनि जी प्रॉपर मैनेजमेंट न कंदासीं, मथां खां पाणी जी निगरानी सही न कंदासीं, ग़ैर क़ानूनी जेके कैनाल, ग़ैर क़ानूनी जेके मतिलबु बेराजिज़ या वाह निकितल आहिनि, उन्हनि खे जेकॾहिं असां मतिलबु बंदि न कंदासीं त सही नमूने सां डिस्ट्रीब्यूशन न थींदी त असांजे फ़सुलुनि जो नुक़सानु थींदो। कोटड़ी बेराजरनि आबादगरनि खां तव्हां पुछा कयो त उन्हनि जो ॿेजारो सड़ी वियो, वण सड़ी विया, सारियूं लॻल सड़ी वियूं, ॿिया जेकॾहिं फ़सुल कहिड़ा बि हुआ कमंद आहे उनखे नुक़सानु थियो, भाॼियुनि वारा फ़सुल या मिसाल आयल सीड जा जेके फ़सुल आहिनि उन्हनि सभिनी खे नुक़सानु थिए पियो। सो इहे कुझु शयूं आहिनि जेके तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि था कयूं, ऐं पाणी वॾी नेमत आहे, हिन जो क़दुरु कयो। तव्हां सभिनी वॾी महिरबानी, असांजी हिकिड़ी जुस्तजू आहे, इन में गॾिजी वञो, असांजो साथ ॾियो, इन जुस्तजू में मतिलबु वधि में वधि पाण आवाज़ु उतारियूं, हिकिड़ो इंसान उतारे या इज्तमाही तौर ते आवाज़ु उतारियूं, इहो असांजो इख़लाक़ी फ़र्ज़ु आहे। वण लॻायो, पाणी बचायो, अलाह जी कुदरती नेमतूं बचायो। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। वीडियो पसंदि थिए लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। थैंक यू सो मच।